अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तो आके खुश आमदी चवंदा दोस्तों। कुछ नहीं थी आया तो यूट्यूब ते मुंहिंजी वीडियो न आई पे तो गर्मी लगी पई वञे, वीडियो ठाहिण जेको आहे त मूड न कंदो आहे, दिलि बि न चवंदो आहे। गर्मियुनि जे करे ॾाढी जेका आहे त मुंहिंजी थोड़ी वधी वई आहे, छो जो शेविंग वारी मशीन जेका आहे त उहा मुंहिंजी ख़राब थी पई आहे। त फ़िलहालु जेको आहे त हाणे छा हलूं था, पहिरें जेको आहे ॾाढ़ी सिटी करायूं था, जिथे वञूं था उते चवनि था पिया ॾाढ़ी छॾणी आहे छॾी आहे, पर जेको आहे त हिनखे सिटिंग करायूं था। थोड़ी जेका आहे त वॾी थी वई आहे, त हिनजी सिटिंग कराईंदासीं। सिटिंग करण खां बाद जेका एक्टिविटी रही उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं जेको आहे त यूट्यूब ते वीडियो बणणी आहे, ऐं घणा ॾींहं थी विया जेका आहे त वीडियो कोन बणी हुई। फ़िलहालु शहर वञा थो, शहर खां पोइ जेका एक्टिविटी रही उहा तव्हां सां बि शेयर कंदासीं। फैज़ान जेको आहे अंब कटण लाइ जेको आहे छुरी खणी आयो आहे, बकरी वारी। पकड़ पकड़, अंब ख़बर थी कटबो आहे। ओके छुरी का खई दिया याद है बड़दा से ना, तो बस वट 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 कर। फिलहाल जो तो मैं रेडी थी चुको आहियां, पोतड़ो जो कुड़े ते रखूं था मुंह उगण लाइ। ये छाती हो केड़ो मां चयो असांजे गरीब दोस्त जेका आहे न, असांजी दुआन सां कार वरिती आहे, वरी चवंदो हाणे पेट्रोल जा पैसा ॾियो त पोइ घुमायां। यकीन करो सफ़ा होटलो एजाज पेट्रोल पाण जे राहे न यार, पर एक गाड़ी तंकाई मुझे मां लांदो है। पेट्रोल तो हूंदुसि न भला, ना पेट्रोल वो रख दो। हाँ हाँ यार पोइ लही पओ, इमरजेंसी हुई है के टाइम ना। हाँ पो भले तो लही वञ, खाली करे सब, खाली करे सब बिंदी भैया एडो कम पड़ कंदा ही कोन। नहीं मारो दिमाग है। दोस्तों 6:46 मिनट थियनि था पिया। कयूं मुंहिंजी महिरबानी सां टूर ते वञूं था पिया, नारायण कागान। नारायण कागान एक बार ऐड करे बात बोल माने जो होती है। तो दोस्तों जेको संजरपुर में रुकिया आहियूं, जेको आहे डिनर जे लाइ। ऐं हिते जेको आहे संगत होटल आहे, तमामु बहितरीनु होटल आहे। 2-3 चकर असां पहिरें बि आया आहियूं, पर हिते जेको आहे डिनर कयूं था। डिनर करण खां बाद जेका रोटी रही उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। इजाज़ सां कयूं जेको आहे गोश्त ठाहिनि था पिया। हफ़्ता हिते जेको आहे वीडियो ॾिसे थो पियो, टेकटॉक। तमामु जेको आहे बहितरीनु होटल आहे हिते। फ़िलहालु जेको आहे असां फ्री प्रमोशन कयूं था, तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब कयो, पोइ जेको आहे पेड प्रमोशन कंदासीं। हाली जेको असांखे पंहिंजा व्यूज़ पूरा कोन्हे मिलंदा। मस्तो हिसाब जे लाइ जेको आहे इजाज़ खे पुछो था, इजाज़ छा ऑर्डर ॾेई आयो आहे? कटे जो सही ॿुधायो यार, छा जो ऑर्डर ॾेई आयो इजाज़? कटे कटे कटा कढ़ाई कटा कढ़ाई 1000 थिया। पहिरें तव्हां मिलिया हूंदा आफ़ताब सां, इजाज़ सां। ऐं हीअ असांजो जेको आहे दोस्त अब्दुल कयूम भुट्टो, न्यू जेको आहे त वीडियो में आयो आहे। पक्का टाइम 10 मिनट 8:45 टाइम दिस वन। हां बग्गा टाइम 10 मिनट यार, ये 10 मिनट करे ना पे 10 मिनट तो 15 मिनट ही कर सकते थे। ना ना पक्को टाइम 10 मिनट हो, 10 मिनट में मानी हुजे पुट। हां 10 मिनट में 10 मिनट टाइम में है ना, एक 10 मिनट आके मैं 10 मिनट ठीक है। 10 मिनट तो बाद आप खुद खाओ असा में, ठीक है सही। हां महिरबानी। अगर छडियो खाना छद आफ़ताब छा इहो? याद तो बना कर एक सेल्फी कढो। हां हां ठीक है, मोकल जा एक खट्टा कढ़ाई जेका त पहुची चुकी आहे। इजाज़ फ़ोन ते ॻाल्हायो हली। हाणे ठीक ठीक करे जान छॾे चरियो आहे यार, ठीक ठीक लेंदो वञो। मानी खां वधीक पोइ मिलूं था। अब रख पैसे वड़ दे जे कडी को सके भेड़ को दावत ते करे मत नहीं व्यूज दोस्तों सां जेको डिनर करे वरितो आहे। हाणे ख़बर न आहे सकरदू जेको आहे केतिरो परे आहे। तो दोस्तों टाइम थिए थो पियो 11:54 मिनट। जेको आहे वञिणो जेको आहे गाॾी कोन हुयो, त डिनर जो प्रोग्राम हुयो संजरपुर, उते जेको आहे डिनर करे हाणे जेको आहे घर वापसि अची चुको आहियां। त हाणे जेको आहे ऑनलाइन थोरो कमु करिणो आहे। कमु करण खां बाद हीअ वीडियो जेका आहे एडिट करे जेको आहे अपलोड करे छॾींदुमि। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा, ख़ुदा हाफ़िज़।